नाज़िम, खिप्रो में मक़तूल अली हैदर रोंजो जा वारिस अॼु बि इंसाफ़ जे ओसीड़े में वेठल आहिनि। तफ़सील ॾिसूं था असद शाह जी हिन रिपोर्ट में। मूंसां ज़ुल्म कयो अथनि, अदा मूंखे इंसाफ़ खपे। अञा मुंहिंजे पुट जो को इंसाफ़ कोन थियो न। खिप्रो में कुछ ॾींहं अॻु सांगड़ पुलिस पारां वापारी गुलाब राय अगवा शक में घरां गिरफ़्तार करे 5 ॾींहं लाकअप में रखी बैद में जुर्तू मुक़ाबलो ॼाणाए बेदर्दी सां क़त्ल कयल पोरियत अली हैदर रूंझो मामले खे 3 महीना गुज़री विया, पर पोरियत जा वारस अॼु बि इंसाफ़ जे ओसीड़े में आहिनि। बाशऊर शहरनि सिविल सोसाइटी ऐं मक़तूल जे वारसनि पारां मुसलसल बुख हड़ताल कैंपुनि, लांग मार्चनि ऐं एहतजाजनि खां पोइ मामले जो वॾे वज़ीर पारां नोटिस वठी 3 रुकनी कमेटी पिणु जोड़ी वई हुई, पर हेल ताईं जांच कमेटी रिपोर्ट पधरी भी नाहे करे सघी। त ॿिए पासे मक़तूल जे वालिद मुबारक अली जे फरियाद ते एडिशनल सेशन कोर्ट खिप्रो अॻूणे SSP सांगड़ समेत 7 पुलिस ऑफिसरनि ऐं 20 अहलकारनि ते FIR जो हुकुम ॾियण बावजूद पुलिस FIR दाख़िल करण खां खुतो जवाब ॾेई छॾियो हो ऐं जवाबदार हाई कोर्ट हैदराबाद मां स्टे ऑर्डर वठी अॼु बि आज़ाद आहिनि, पर मक़तूल पोरियत अली हैदर रूंझो जे घर में अॼु बि सोग वारो माहौल छायल आहे। त ॿिए पासे पोरियत जो यतीम बणियल अली अब्बास पंहिंजे बाबा जे विछोड़े ते रोईंदो रहे थो। 4 महीना थी विया न मुंहिंजे अली हैदर खे त खयो आहे पुलिस। 5 ॾींहं जेको मुंहिंजे पुट खे दहशत करे मुंहिंजे पुट खे शहीद करे छॾियो। अञा मुंहिंजे पुट जो इंसाफ़ को बि कोन थियो आहे। अञा बहुतारा चवंदा को फ़ैसिलो कयो, असांखे फ़ैसिलो को मंज़ूर करे मुंहिंजे पुट जी FIR थिए। मुंहिंजे मुड़ुस खे तमामु ज़ुल्म कयो अथनि, तमामु माना बेदर्दी सां क़त्ल कयो अथनि। मूंखे इंसाफ़ खपे अदा। मुंहिंजे मुड़ुस खे 4 महीना थिया आहिनि, अञा FIR कोन कटिजी। मुंहिंजो पुटु 1.5 साल जो आहे। मुंहिंजो बच्चो केरु पालींदो? पीउ खे सवाइ केरु पालींदो? जाम यादि थो अचे अदा। अली अब्बास बसि पीउ लाइ रोईंदो आहे, तड़फंदो आहे, डेली यादि कंदो आहे। राति जो 12 बजे बि उथी पंहिंजे पीउ खे यादि कंदो आहे। जेके सियासी माण्हू आहिनि उहे असांखे चवनि था त असां ते दॿाउ विझनि पिया त तव्हां फ़ैसिलो कयो या ठा कयो। असांखे फ़ैसिलो या ठा को बि मंज़ूर न आहे। असांखे अदालती फ़ैसिलो खपे। असांजी कोर्ट सॻुरी असांजो फ़ैसिलो करे। एडिशनल हिते असांजो ऑर्डर कढियो, ऑर्डर बाक़ाइदे ॾेई छॾियईं, FIR जो ऑर्डर ॾेई छॾियो एडिशनल। त हाई कोर्ट में हुननि स्टे ऑर्डर कराए वरितो। मुतालबो असांजो इहो आहे चीफ जस्टिस खे चऊं था त असांजो अदालती जांच कई वञे। महिरबानी करे भला ख़ुदा रहो असांजे अदालती जांच करे असांखे हक़ ॾिनो वञे, जेको हक़ थींदो आहे। मक़तूल जे वारसनि जो वधीक चवणु हुयो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयूं था त मामले जी अदालती जांच कराए पोरियत जे नाहक खून सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन सजाद शरफ सां गॾु असद शाह, आवाज़ TV न्यूज़, खिप्रो।